अस्पताल इंतजामी भी आहे कोन असांजो एतिरे लाशा माता मता पिया हुननि जो एम्बुलेंस न ॾींदा पिया सरकारी अस्पताल ख़ुशामद ॾींदा पिया हुन न ॾींदा पिया 5 सां कताल थी विया आहिनि त का एम्बुलेंस न ॾे एम्बुलेंस खड़ी पिया ॾींदा न ॿी जात ॾींदा पर असांखे नथा ॾियनि चवनि था शराम जो चयल आहे अस्पताल फटी केतिरा ई माण्हू आहिनि का एम्बुलेंस असांखे न ॾींदा पिया। रावती के कचे में रतोछाण ॻोठ ते हमलो 6 ॼणा क़तल 7 खां वधीक ज़ख़्मी इलाक़े में ॾहकाव वारी सूरतहाल शर सिलरा ऐं ढूंढो धुरिन में हलंदड़ तकरार ॿीहर भड़की उथियो ॻोठ महबूब सिलरो ते हथियारबंदनि जे हमले में 5 ॻोठाणा थड़े ते मारिजी विया हिकु ॼणे अस्पताल में दम ॾिनो 7 खां वधीक माण्हू ज़ख़्मी थी पिया मारिजी वियलनि में अयाब ढूंढो अली गोहर ढूंढो इब्राहिम सिलरो सुबह सिलरो हमीद सिलरो ऐं हनीफ सिलरो शामिल ज़ख़्मियुनि में ॼाम सिलरो दिलबर अज़ीम कायम नदीम मंज़ूर सिलरो ऐं ॿिया शामिल शर गैंग ॻोठ ते हमले जी ज़िम्मेवारी क़बूल करे वरिती ॾोहारी तनू शर शहज़ादो शर ऐं राहिब शर जो ॻोठ ते हमले वारो एतराफ़ी वीडियो बयान बि सोशल मीडिया ते वायरल पुलिस ॻोठ महबूब सिलरो ताईं पहुची न सघी बचाव बंदि ताईं बीठल महदूद धुरिन जा हिक ॿिए ते हमला छिकताण वधी वई। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जूं 27वीं आइनी तमीम ते मुशावरत लाइ इतिहादी जमातुनि सां मुलाक़ातूं जारी एमक्यूएम वफ़द जी वज़ीर आज़म सां मुलाक़ात 27वीं आइनी तमीम में बलदियाती इख्तियार शामिल करण जो मुतालबो तजवीज़ूं वज़ीर आज़म के पेश 27वीं आइनी तमीम ते मुशावरत लाइ एमक्यूएम पाकिस्तान जो वफ़द ख़ालिद मक़बूल सिद्दीकी जी सरबराही में वज़ीर आज़म हाउस पहुतो वफ़द में गवर्नर सिंध कामरान टिसोरी मुस्तफ़ा कमाल फारूक सत्तार जावेद हनीफ़ अमीनुल हक ऐं ख्वाजा इज़हार शामिल ज़रियनि मूजिब आइनी तमीम में शमूलियत लाइ एमक्यूएम तरफ़ां तजवीज़ूं वज़ीर आज़म खे पेश कयूं वयूं मुलाक़ात दौरान वज़ीर आज़म एमक्यूएम के 27वीं आइनी तमीम बाबति एतमाद में वरितो एमक्यूएम वफ़द तरफ़ां असैम्बली जी इलेक्शन 90 ॾींहनि में कराइण ऐं असैम्बली जो मुदो 4 साल करण जी तजवीज़ बि पेश कई वई एमक्यूएम तरफ़ां पेश कयल सिफ़ारिशनि में हिकु अहम नुक़्तो वफ़ाक़ खां सूबनि खे मिलंदड़ एनएफसी जी रक़म मकानी हुकूमतनि खे मुंतक़िल करण जो बि आहे जंहिंजो मक़सदु तरक़ियाती फंड्स के सिधो संओं अवामी सतह ताईं पहुचाइणु आहे एमक्यूएम मौक़िफ़ रखियो त जेसिताईं मकानी हुकूमतनि खे आइनी तहफ़्फ़ुज़ ऐं माली ख़ुदमुख़्तियारी नथी ॾिनी वञे तेसिताईं शहरी मसइला हल नथा थी सघनि। 27वीं आइनी तमीम ते इतफ़ाक़ राय लाइ इतिहादनि सां मुलाक़ात जे सिलसिले में पीपल्स पार्टी अॻवाननि जे वफ़द वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सां मुलाक़ात कई जंहिंमें तजवीज़ कयल तरमीम जी शिकनि ऐं मौक़िफ़ ते तफ़सीली मुशावरत कई वई जंहिं बाद पीपल्स पार्टी वफ़द नूर ख़ान एयरबेस खां ख़ुसूसी जहाज़ ज़रिए कराची रवानो पीपल्स पार्टी वफ़द पार्टी जे सेंट्रल एग्ज़ीक्यूटिव कमेटी जे इजलास में शरीक थींदो वज़ीर आज़म सां मुलाक़ात कंदड़ पीपल्स पार्टी जे वफ़द में राजा परवेज़ अशरफ नवीद कमर शेरी रहमान मुर्तज़ा वहाब इरफान कादिर ऐं ॿिया शामिल वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त 27वीं आइनी तमीम में अरिड़हीं तमीम रोल बैक करणु न ॾींदासीं 27वीं तमीम में कुझु अहिड़ा नुक़्ता आहिनि जिन जी ज़रूरत आहे कराची में स्टूडेंट्स अटेंडेंट्स मॉनिटरिंग एंड रीडर्स सिस्टम जे तक़रीब खे ख़िताब कंदे मुराद अली शाह चयो त एनएफसी में सूबनि जे हिसे वारी शिक ख़तमु करणु न ॾींदासीं ऐं नई एनएफसी में का कटौती क़बूल कई वेंदी 27वीं तमीम ते हींअर ॻाल्हाईंदुसि त मामिलो तकरारी हल थी वेंदो वफ़ाक़ी हुकूमत 27वीं आइनी तमीम के बाज़ाब्ता तौर सेनेट में पेश करण जो फ़ैसिलो करे छॾियो ज़रियनि मूजिब वज़ीर क़ानून आज़म नज़ीर तारड़ सुभाणे सेनेट जे इजलास में तरमीम जो मसवदो पेश कंदो तरमीमी मसवदो पेश करण बाद उन ते वधीक गौर वीचार लाइ सेनेट जे क़ानून ऐं इंसाफ़ वारी स्टैंडिंग कमेटी हवाले कयो वेंदो कमेटी छंछर ऐं आचर ते ख़ुसूसी इजलास मुनक़िद कंदी त जीअं मसवदे जी शिकनि जो तफ़सीली जाइज़ो वठी सघिजे स्टैंडिंग कमेटी पंहिंजी रिपोर्ट सूमर ते सेनेट में पेश कंदी रिपोर्ट जी मंज़ूरी बाद तरमीमी मसवदो क़ौमी असैम्बली में मुतारिफ़ करायो वेंदो ज़रियनि मूजिब वज़ीर क़ानून आज़म नज़ीर तारड़ सुभाणे सेनेट में तरमीमी मसवदो पेश करण वक़्तु उन जे अहम नुक़्तनि ते ऐवान खे ब्रीफ कंदो पीपल्स पार्टी जी सेंट्रल एग्ज़ीक्यूटिव कमेटी जो इजलास अॼु शाम 7 वॻे थींदो बिलावल हाउस कराची में कोठायल इजलास में 27वीं आइनी तमीम बाबति हुकूमती ड्राफ्ट ते तफ़सीली गौर ऐं आइंदा जो लाहेअमल तय कयो वेंदो इजलास में 27वीं तमीम जे हवाले सां अहम फ़ैसिला थियण जो इम्कान पार्टी ज़रियनि मूजिब पीपल्स पार्टी क़यादत पारां अरिड़हीं तमीम खे रोल बैक करण बाबति कंहिं बि नुक़्ते जी हिमायत न करण जो फ़ैसिलो कयो वेंदो पीटीआई बानी जी भेण अलीमा ख़ान जा 8हों भेरो ज़मानत न थियण जोगा गिरफ़्तारी वारंट जारी रावलपिंडी जी दहशतगर्दी टोड़ अदालत में 26 नवंबर एहतजाज केस जी ॿुधणी अलीमा ख़ान समेत केस में नामज़द ॿिया जवाबदार अदालत आरो पेश न थिया जज अमजद अली शाह अलीमा ख़ान जे पेश न थियण ते नाराज़ 8हों भेरो ज़मानत न थियण जोगा गिरफ़्तारी वारंट जारी कया ॿुधणी दौरान
अलीमा ख़ान जे बैंक अकाउंट्स मंजमद करण बाबति रिपोर्ट अदालत में पेश। अदालत खे ॿुधायो वियो त मजमूई तौर ते अलीमा ख़ान जा 12 बैंक अकाउंट्स मंजमद कया विया आहिनि। सख जी एहतसाब अदालत PPMNA ख़ुर्शीद शाह ऐं ॿियनि ख़िलाफ़ आमदनी खां वधीक असासा ठाहिण बाबति नैब रेफरेंस ते महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। केस FIA हवाले ख़ुर्शीद शाह जो पुटु ज़ीरक शाह वकील महफ़ूज़ अहवान समेत अदालत में पेश। एहतसाब अदालत जे जज ग़ुलाम यासीन कोलाची महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधायो। नैब MNA ख़ुर्शीद शाह स्पीकर सिंध असेंबली अवैस कादिर शाह ऐं MPA फ़ारूक शाह समेत 18 ॼणनि ख़िलाफ़ आमदनी खां वधीक असासा ठाहिण जो रेफरेंस दाख़िल करायो हो। उबूरी रेफरेंस 1 अरब 23 करोड़ रुपयनि जो दाख़िल कयो वियो हो। पाकिस्तान ऐं भारत विच में जंग दौरान 8 जहाज़ किराया विया। अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप जी नई दावा। मियामी में अमेरिकी बिज़नेस फोरम खे ख़िताब कंदे सदर ट्रंप चयो त 8 महीननि दौरान 8 जंगियूं ख़तमु करायूं आहिनि। पाकिस्तान ऐं भारत विच में जंग दौरान मजमूई तौर 8 जहाज़ किराया विया। ॿिन्ही मुल्कनि खे अमन लाइ राज़ी करण जे लाइ वापारी मुआहिदनि खां इनकार जी धमकी ॾिनी। 1 ॾींहं खां पोइ फ़ोन आयो ऐं ॿुधायो वियो त असां अमन क़ाइमु करे छॾियो आहे। इहो सभु कुझु टैरिफ जे करे मुमकिन थियो। टैरिफ लागू न हुजे हा त इहो कॾहिं बि न थिए हा। ऐं बूबक भरिसां पुराणी दुश्मनी तां नौजवान गोलियूं हणी क़तल। मंशूर बंद ते दीन मोहम्मद पुट मोहम्मद मलाह खे फायरिंग जो निशानो बणायो वियो। वाक़े बाद जवाबदार फरार। लाश सेवण अस्पताल मां पोस्टमार्टम बाद वारसनि हवाले। नौजवान जे मामे मूजिबि दीन मोहम्मद खे जवाबदार ज़ुल्फ़कार मलाह गोलियूं हणी क़तल कयो। माली गफ़ूर रशीद ऐं गुल हसन मलाह बि वाक़े में मुलविस आहिनि। क़तल में मुलविस जवाबदार गिरफ़्तार करे इंसाफ़ फ़राहम करण जो मुतालबो।